यूनिवर्सिटी की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। भरिया रोड मां के खबर ॾींदा हलूं त भरिया रोड शहर में मुगल बिरादरी जे संगावती तकरार तां झेड़ो झेड़े में लठियूं ऐं सुरोटा लॻण करे ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में सहाफ़ी हसनैन मुगल, संदसि भाउ नईम मुगल ऐं घरवारी मसमात आयशा रज़िया मुगल समेत शाहिद मुगल ऐं इरशाद मुगल शामिल आहे। भरिया रोड थाणे ते ॿिन्ही धुरनि जी रिपोर्ट दाख़िल इलाज लाइ लेटर जारी कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ भरिया सिटी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां तबे इमदाद ॾेई नौशरो फिरोज जी अस्पताल रेफर कयो वियो है। हिन सिलसिले में दरिया खान मरी वासी सहाफ़ी हसनैन मुगल ॿुधाए त मूं 5 साल अॻु पसंद जो परणो कयो हो। गुज़िर ॾींहुं घरवारी जे भाउ फ़ोन करे ईद मिलण लाइ अचण जी दावत ॾिनी। जीअं मां आयुसि त हुननि हमलो करे ॾिनो, जंहिं सबबु मां घरवारी ऐं 2 घर भातियुनि समेत ज़ख़्मी थी पियसि। ॿिए धुर जे ज़ख़्मी शाहिद मुगल ॿुधाए त मुंहिंजी न्याणी आयशा ज़ाल मिर्ज़ा हसनैन कुझु साल अॻु घरां निकिरी पसंद जो परणो कयो, अचण वञण न हो। हसनैन मुगल हथियार बंद वठी असांजे घरनि ते हमलो कयो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी